जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अॼु जो मुंहिंजो वीडियो ख़ासि आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि महादेव जे सॻड़े जे बारे में। असां सिंधी काई बास बासी न आहियूं या सुठे कार्ज खां पोइ असां महादेव जो सॻड़ो कंदा आहियूं। उन जे लाइ अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असां महादेव जे सॻड़े में पूॼा कीअं कंदा आहियूं, छा छा प्रसाद ठाहिणो आहे, त हिकु हिकु करे तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। वीडियो अगर पसंद अचे तो लाइक जरूर कजो और कमेंट करे मुझे जरूर बुधाइजो तो तव्हांखे वीडियो कीअं लॻो। महादेव जो सॻड़ो जेको आहे के शादी खां पोइ कंदा आहिनि। घर में अगर शादी जो कार्ज थियो हुजे त उन खां पोइ के महादेव जो सॻड़ो कंदा आहिनि, के काई बास बासी ईंदा आहिनि उन खां पोइ महादेव जो सॻड़ो कंदा आहिनि, और के वरी हर साल उन्हनि जे घर में रिवाज हूंदो आहे महादेव जो सॻड़ो करण जो। इहे 2 दफ़ा सॻड़ो थींदो आहे। हिकु थींदो आहे चौमासे जे महीने में और ॿियो ईंदो आहे नायड़ी जे महीने में, जेको कार्तिक महीने खां पोइ ईंदो आहे। जे कार्तिक पूरा थींदा आहिनि, नायड़ी जो महीनो लॻंदो आहे त उन जा 4 सूमर हूंदा आहिनि। त पहिरें, ॿिएं और चौथे सूमर ते इहो सॻड़ो कबो आहे। के 5 सूमर ते बि कंदा आहिनि। 3 सूमर ते इहो सॻड़ो न कबो आहे। के संक्रांति खां पोइ बि कंदा आहिनि। दिसंबर ऐं जनवरी जे महीने में इहो सॻड़ो थींदो आहे और इनखे जूअर जो सॻड़ो बि चवंदा आहिनि, जंहिंमें जूअर जी कुटी ठाही वेंदी आहे। इहा कुटी कीअं ठाहिजे इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, जरूर चेक कजो। घणनि हंधि जूअर जी जॻह ते तायरी बि ठाही वेंदी आहे। त अगर तव्हांखे जूअर जो सॻड़ो छोड़णो आहे त असांखे जूअर जी कुटी ठाहिणी आहे, उन जा डोडा ठाहे करे, या अगर तव्हांखे तायरी ठाहिणी आहे त तायरी ठाहे करे इहा पूजा कई वेंदी आहे। ॿिन्ही जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, जरूर चेक कजो। महादेव जी सॻड़े जी पूजा जेका आहे उन जी थाली कीअं तैयार कजे हाणे मां तव्हांखे पहिरियों उहा ॿुधाईंदसि, उन खां पोइ पूजा विधि ऐं पोइ कथा। त हिकु हिकु करे मां तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। अचो त थाली तैयार था कयूं पिया। उन जे लाइ पहिरियों त जिन गुलनि जो इस्तेमालु करणो आहे उहे आहिनि अक जा गुल। ॾिसो, ही अक जा गुल आहिनि, जंहिंखे मदार जा गुल बि चइबा आहिनि। ही बिना स्टेम जे यानी टांडीअ जे और हू टांडीअ सां गॾु। शिव भॻवान जी पूजा में इहे गुल ज़रूर चाढ़बा आहिनि। इन खां पोइ दान लाइ चांवर, इन खां पोइ साई भाॼी गॾु ठाहिबी आहे, तायरी या जूअर जी कुटी। जीअं मां ॿुधायो हिनखे जूअर जो सॻड़ो बि चइबो आहे, त जूअर जी कुटी माण्हू ठाहींदा आहिनि। पाणी जो लोटो, जूअर, अगर जूअर जी कुटी ठाहियूं था त कची जूअर बि खणणी आहे। अगर तायरी ठाहियूं था त उन सां गॾु असांखे चांवर खणणा आहिनि। अखे जे लाइ चांवर, दान लाइ, और मूरी। तायरी या कुटी जेका आहे माप ते ठाहिबी आहे। के 1.25 किलो ठाहींदा आहिनि, के 5.25 किलो या 11.25 किलो। इहा हमेशह माप ते ई हूंदी आहे, पंहिंजी बास जे हिसाब सां, न त घटि में घटि 1.25 किलो। इन खां पोइ कचो खीर। जेका तायरी या कुटी ठाही आहे उन मां ठाहिणो आहे ॾीओ, और उनखे मां हिकु कटोरे में रखियो आहे। सॻड़ो खपंदो उन खां पोइ, जेको ब्राह्मणी ॾींदी आहे। इहो चइनि तंदुनि वारो सॻड़ो हूंदो आहे, जंहिं ते 4 ॻंढूं ॿधल हूंदियूं आहिनि। चइनि तंदुनि वारो, 4 ॻंढुनि वारो सॻड़ो, जेको हैड में बोरियल आहे। तायरी या कुटी जेॾी महिल ठाहिजे उन में गरम गरम में ई ॾीओ ठाहिणो आहे, और उन सां गॾु हिकु उन जी सोपारी बि ठाहिणी आहे, जेका पूजा में असां इस्तेमालु कंदासीं। ॾिसो, इन तरह हल्को सो पाणी विझी बि तव्हां ठाहे सघंदा आहियो, चांवरनि खे थोरो सो मैश करे, या कुटी हुजे त कुटीअ सां। इन में जेका साई भाॼी और गुड़ जो क्वांटिटी चऊं या मूरीअ जी क्वांटिटी चऊं उहा फिक्स न हूंदी आहे, पर तायरी और कुटी जेका ठाहींदासीं यानी चांवरनि जो या जूअर जो जेको इस्तेमालु कंदासीं उन जी क्वांटिटी फिक्स हूंदी आहे। इन खां पोइ खपे नारियल, ॻाढ़ी चीकी मिटी, जंहिंमें असां अक जी फुलड़ीअ जी स्टेम जेका आहे यानी टांडी उहा हणंदासीं। त हिते मां ॻाढ़ी मिटी खई आहे हिकु कटोरे में, या हल्को सो इन में हीअं होल कयो आहे। इन में विझंदासीं असां अक जी फुलड़ी यानी मदार जो गुल, जेको थोड़ी सी टांडीअ सां गॾु आहे, और इहो शिव भॻवान जी पूजा में ज़रूर चाढ़बो आहे। इन तरह सो बंदि करे रखंदासीं। इन खां पोइ हाणे असां अॻियां थाली तैयार कंदासीं। त उन जे लाइ पहिरियों खणणो आहे सिंदूर, उन सां असां स्वास्तिक कढंदासीं पहिरियों पाणी मिलाए करे। त पूजा जेॾी महिल शुरू कंदासीं त उन खां पहिरियों असांखे ॾीओ ऐं सोपारी ठाहे रखणी आहे। त जेॾी महिल असां प्रसाद ठाहींदासीं उन मां ई असां ॾीओ ऐं सोपारी तैयार करे रखंदासीं। जीअं मां ॿुधायोमांव, कुटी या अगरि असांखे तायरी ठाहिणी आहे त उहा फिक्स क्वांटिटी में ठहंदी, घटि में घटि 1.25 किलो, वधि में वधि 5.25 या 11.25 किलो, पंहिंजी इच्छा अनुसार, भई केतिरनि असांखे माइटनि खे घुराइणो आहे उन जे हिसाब सां।
इन खां पोइ स्वास्तिक ते असां यानी गणेश देवता ते रखंदासीं असां सुपारी जेका कुटीअ जी या ताइरीअ जी ठहियल हूंदी। इन खां पोइ इन में रखंदासीं अक जी फुलड़ी यानी अक जो गुल जेको असां रखियोसीं। ताइरीअ या कुटीअ जो ॾीओ उन में विझंदासीं तेल, छाकाणि ॾीओ असांखे इन में ॿारणो आहे, पर केरु नॉर्मल ॾीए जो बि इस्तेमालु कंदा आहिनि। पर जीअं मूंखे ब्राह्मणीअ ॿुधायो त असां जेको आहे इहो ताइरीअ या कुटीअ जो ठहियल ॾीओ इस्तेमालु कंदा आहियूं। इन में तेल विझी करे इन में वटूं विझंदासीं। हिते मां ताइरीअ जा 4 लड्डू ठाहे रही आहियां मुठिया। ॾिसो इन तरह ताइरीअ खे हथ में खणणो आहे और हल्को सो प्रेस करे इन तरह ताइरीअ जा लड्डू ठाहींदासीं 4। जेको सॻड़ो ठाहींदा आहियूं उहो चइनि तंदुनि वारो हूंदो आहे, उन में 4 ॻंढियूं हूंदियूं आहिनि। चौमुखो ॾीओ ॿारबो आहे, 4 मुठिया रखिबा आहिनि ताइरीअ जा या कुटीअ जा, और उन सां गॾु 4 टुकर मूरीअ जा। लड्डू या इहे मुठिया जेके आहिनि अगरि गरम गरम में तव्हां ॿधंदो न त जल्दी ॿधिजंदा आहिनि, त कोशिशि करे जीअं प्रसाद ठहे थो पियो ओॾी महिल ई कजे। उन खां पोइ खणंदासीं 4 मूरीअ जा टुकर। इन खां पोइ विझंदासीं सॻड़ो, चइनि तंदुनि वारो, चइनि ॻंढुनि वारो सॻड़ो। इन खां पोइ तिलक लॻाईंदासीं सोपारी खे, गुलनि खे, अक जी फुलड़ीअ खे, ॾीओ, मूरी और जेके असां मुठिया ठाहे रखिया आहिनि सभिनी खे तिलक लॻाइणो आहे। कच्चा चांवर अखे जे लाइ, और जूअर जी कुटी था ठाहियूं त उन जे लाइ जूअर खणणी आहे अखे जे लाइ। सभिनी खां पहिरियों हाणे ॾीओ ॿारींदासीं, जोत ॿारणी आहे। उन खां पोइ गुल जेके आहिनि शिव भॻवान ते चाढ़णा आहिनि, थालीअ में बि रखणा आहिनि। त अक जूं फुलड़ियूं जेके आहिनि उहे असां भॻवान ते चाढ़ींदासीं। थोड़ो सो अखो हथ में खणणो आहे। ओम गणानन्त्वा गणपतिगुं हवामहे, प्रियानन्त्वा प्रियपतिगुं हवामहे, निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे, वसोममाहम जानिगर्भदमात्वम जासिगर्भदम। ओम अम्बे अम्बिके अम्बालिके नमः। नयति कश्चन सशस्वश्वकः सुभद्रिकां काम्पिलवासिनीं गणेशम्बिकाय नमः। व्याव्यामि स्थापयामि पूजयामि नमः। श्रीमन्मान् गणाधिपते नमः। ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। ओम वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बोल गजानंद स्वामी की जय। इन खां पोइ गुल चाढ़ींदासीं। ब्राह्मणी या महाराज अगरि इहा पूजा कराइनि था त उहा रिद्धि सिद्धि मंत्रनि सां कराईंदा, पर अगरि असां पाण घर में कयूं था त मंत्र त सभिनी खे न ईंदा आहिनि, त असां इहा ओम नमः शिवाय चई करे पूजा करे सघंदा आहियूं। ओम नमः शिवाय जो मंत्र जाप करणो आहे। अक जी फुलड़ी जे कटोरे में आहे उन में असांखे पहिरियों कचो खीर चाढ़णो आहे। कचो खीर चाढ़ण खां पोइ हथ में सॻड़ो ॿधाराईंदासीं। जीअं मां ॿुधायो सॻड़ो जेको आहे चइनि तंदुनि वारो, चइनि ॻंढुनि वारो आहे, और इहा ब्राह्मणी पाईंदी आहे। 4 तंदू खणी करे सॻड़ो असां घर में बि ठाहे सघंदा आहियूं अगरि ब्राह्मणी या महाराज कान्हे त। जंहिं सॻड़ो बासियो हो उन जे हथ ते इहो सॻड़ो ॿधबो आहे। हथ में चांवर खणबा आहिनि अखे जे लाइ। ॾिसो सॻड़ो ॿधल आहे, हथ में चांवर। और जेका असां ताइरी ठाहे रखी हुई साई भाॼी और मूरी, इहे सभु जेके आहिनि असांखे उहे चाढ़ना आहिनि। त उहे जे कटोरे में अक जी फुलड़ी आहे, खीर सां गॾु असां हुते ताइरी बि रखंदासीं, थोरी साई भाॼी और मूरी। इहो प्रसाद हिन ते चाढ़णो आहे। हिकु हिकु शइ सभु चाढ़ींदासीं। ताइरी या अगरि कुटी ठाही आहे त कुटी। हथ में सॻड़ो ॿधी और चांवर खणी करे कथा शुरू कंदासीं।